नाज़रीन अहम ख़बर अवां ॾींदा हलूं त JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली मासूम फ़ातिमा फड़ो जे घर पहुतो। ज़ुल्फ़कार ख़ासकली फ़ातिमा जी अमड़ खे ₹1 लख माली मदद तौर ॾिना ऐं भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। ज़ुल्फ़कार ख़ासकली जो चवणो हो त मासूम फ़ातिमा जे वारसनि खे अञा ताईं हिसायो पियो वञे। मासूम फ़ातिमा जो खून कंहिं बि सूरत में गिड़काइण न ॾींदासीं। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं त JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली मासूम फ़ातिमा फड़ो जे घर पहुतो। ज़ुल्फ़कार ख़ासकली फ़ातिमा जी अमड़ खे ₹1 लख माली मदद तौर ॾिना ऐं भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। ज़ुल्फ़कार ख़ासकली जो चवणो हो त मासूम फ़ातिमा जे वारसनि खे अञा ताईं हिसायो पियो वञे। मासूम फ़ातिमा जो खून कंहिं बि सूरत में गिड़काइण न ॾींदासीं। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया त JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली मासूम फ़ातिमा फड़ो जे घर पहुतो ऐं ज़ुल्फ़कार ख़ासकली फ़ातिमा जी अमड़ खे ₹1 लख माली मदद तौर ॾिना ऐं भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। ज़ुल्फ़कार ख़ासकली जो चवणो हो त मासूम फ़ातिमा जे वारसनि खे अञा ताईं हिसायो पियो वञे। मासूम फ़ातिमा जो खून कंहिं बि सूरत में गिड़काइण न ॾींदासीं। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली मासूम फ़ातिमा फड़ो जे घर पहुतो। ज़ुल्फ़कार ख़ासकली फ़ातिमा जी अमड़ खे ₹1 लख माली मदद तौर ॾिना ऐं भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर निज़ाम सहतो सां। जी निज़ाम अपडेट कजो। असां सां लाइन ते मौजूद आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल हफ़ीज़ अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। जी बिल्कुल अब यो खाना बरसा गोट अली मोहम्मद फरडो में JWC जो मरकजी अगवान मोहतरम ज़ुल्फ़कार अली ख़ासकली साहब पहुतो जंहिं जेकी मुतासिरा न्याणी हुई उनजे वारसनि खे JWC जे प्लेटफार्म तां ₹1 लख कैश माली मदद पिणु कई। उन मौक़े ते उन्हनि वारसनि जो चवणो हो त JWC असां सां पहिरें ॾींहं खां वठी हिन जेको हर क़दम ते असां सां गॾु रही आहे ऐं JWC जो असां सां भरपूर सहकार आहे। हुन वधीक अपील कई त मूंसां न्याणीअ जे इंसाफ़ लाइ जेको आहे हिन पैसनि खां वधीक न्याणीअ जे इंसाफ़ लाइ मूंसां साथ ॾिनो वञे। जी ठीकु आहे हफ़ीज़, वॾी महिरबानी नवारे सां अपडेट करण जे लाइ।